अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। ये पुलिस रोज रोज ड्रामा पे करे तो है खुदकशी या कत्ल ना है तेरे तो वाजे लगो पे भाई कत्ल वाला खुदकशी कंदर लाश पे पंखे वाला ये जी बैठ दे पोंदो आजा वो भी पुलिस ड्रामा ने और तोमत पे लगाए तोमत लगाए और बस मत क्यों था नहीं मरता एक पाक पोतर न्याणी हुई उनने जी गलत आप लगाए था यो इंता है गलत मला ए मेरा डबड़ो जो बयान नो सारे रद्द कयो था ए थी को तो सके था एक मिडिल क्लास छोकरे के हाई क्लास छोकरी जो शादी यापन थी करे ऐं रद्द थो करे ऐं जेको मियाँ मिठू छोकरी अगवा कराए ऐं पूरे खे मुस्लमान कंदो उन भेट में हाणे हिंदू छोकरी चए थी त बाबा मां जेको मुस्लमान जी शादी कंदो कीअं ते इनकार करे सघंदा माना मियाँ मिठू जहिड़ा पोइ लॻे असां चऊं था त BC खे जांच में शामिल कयो वञे BC खे गिरफ़्तार कयो वञे मियाँ मिठू खे बि जांच में शामिल कयो वञे। सिंध हुकूमत डॉक्टर निमरता के इंसाफ को कयो जड़ती को बंदो तो फिट फॉर किसी का ना वने ए उन जो पेरे ने जो बयान जो है ये कत्ल ना है सुसाइड है उनकी जांच कई वने आ पेरे ने काढी इन बुनियाद पर बयान है टीला पूरा से चौथा हाई कोर्ट में चली यो को कोने को इनका में बेला जरा बहुत सारा वाकई नाला रिंद का भी दे नौचा जी जमन छोकरी सा जेके उते पढ़ाई जे इदारन में जेके पकड़ वेठान जेके पंहिंजे प्रोफेसरन जे रूप में अहिड़ा सारा खोड़ सारा केसिस जेके अञा ताईं मीडिया ते अचनि कोन था असां चऊं था जेको महिरबानी करे डॉक्टर निमरता जे पुछा इंसाफ़ कयो वञे जे सिंध जेका सरापा एहतजाज थी आहे उहो अॻिते क़दम को वधीक निमरता जो हिकिड़ो लाश कोन्हे असांजी हर न्याणी हिन रियासत में गैर महफ़ूज़ आहे कॾहिं नाइला रिंद हुजे कॾहिं रमशा वसाण हुजे कॾहिं निमरता हुजे सिंध जा माण्हू हेॾो हिन रियासत में गैर महफ़ूज़ आहिनि जो असां पंहिंजूं न्याणियूं यूनिवर्सिटियुनि में पढ़ण लाइ ख़ौफ़ज़दा आहियूं। हीउ सॼो ग़ुलामीअ जो सॼे में सॼो ग़ुलामीअ जो चकर आहे जेसीं ताईं सिंध जो माण्हू सिंध जी ग़ुलामीअ खां निजात नथो वठे तेसि ताईं को असां हल न आहे।